1 मई मजदूरन जे शहीदन जो आलमी ॾींहुं। इन ॾींहं ते लाड़काणे पूरे में हिकु त मजदूरन के पंहिंजी मजदूरी कंदे ॾिठोसीं, ॿियो त मजदूर पंहिंजे हक़ लाइ एहतजाज कंदा ॾिठासीं। हींअर रायल चौक ते पेट्रोल पंप किराइण जे खिलाफ़ मजदूरन जो एहतजाज आहे। अचो त हिन खां पुछूं त आख़िर मसलो छा आहे, तव्हांजो गुज़र सफ़र कीअं थो थिए? 500 रुपया किलो थी वियो। हाणे हिकिड़ी शइ वठंदो त ग़रीब जे लाइ वरी ॿी शइ खुटी पई आहे हमेशह लिए। हाणे कहिड़ी हिकिड़े 1000 में छा करे सघंदो? जे पासिंगर जो किरायो था वठूं, मथे था घुरूं त चइबो आहे तव्हांजो 50 रुपया किरायो, असां 50 किरायो ॾियासीं। 50 में जो पासिंगरनि खे असां हिकिड़े 50 में खणी वञूं त उहो त असांजो तेल थो सड़ी वञे। असांजे लाइ बचे कुझु बि कोन। असां गवर्नमेंट खां इहा अपील था कयूं त महिरबानी करे असांजो पेट्रोल घटायो वञे। पेट्रोल हिननि महांगो करे छॾियो आहे। असां ग़रीब माण्हू हर रोज़ हिन जा नयूं किश्तियूं, हर रोज़ पेट्रोल चढ़ण जी हिन जा नवां ड्रामा आहिनि। असां ग़रीब काॾे वेंदासीं? आख़िर असांजो ॾोह कहिड़ो आहे? हिकु राति में निंड करे उथंदा, सुबुह जो ॾिसूं था 423 रुपया पेट्रोल थी वियो। 396 मां पेट्रोल वरी जल्दी चढ़ी वियो। हिकु राति में कहिड़ी क़यामत अची वई, कहिड़ो बोराम अची वियो। ॿुधाए त असां ग़रीब माण्हू काॾे वञूं? असां सुबुह घड़ी शाम ते कमाईंदा, मानी टुकुर खाऊं, मूंखे गाॾी ॾियारी ते घड़ मसवाड़ ते असां काॾे वञूं? ग़रीबनि जो कहिड़ो ॾोह आहे? असां सां ज़ुल्म न कयो। ख़ुदा असांजी अपील आहे, असांजा इंसाफ़ कयो। असांखे ग़रीबनि खे पेट्रोल सस्तो करे ॾियो, असांजा इंसाफ़ कयो। जॾहिं 400 रुपया पेट्रोल थी वियो त सभु को ख़ुशि लॻो पिया। जॾहिं 150 रुपया पेट्रोल हुयो त सभु को रड़ी पियो करे। हाणे असांजे लाइ छा थींदो? असां ग़रीब इहो ई चवंदासीं, बाबा असां लाइ न खाऊं त भाती घर में वेठा आहिनि, हिकिड़ो चिंची वारो कमु अचे, काॾो असांजी पूरत थींदी पर न आहे त हिन साईं जगह मानी थिए थी या नथी थिए, हिनजी ख़बर न आहे। हिन जगह मानी थिए थी या नथी थिए, हिननि खे मुंहिंजे घर जी ख़बर न आहे। मूंखे कहिड़ी तकलीफ़ आहे इहा कंहिंखे ख़बर न आहे, इहा सभु कंहिंखे ई ख़बर आहे। ग़रीब लाइ हिकु अलॻि सिस्टम ठाहियो आहे। सरदार, जागीरदार ऐं सरमाईदार खे रोक टोक आहे त तव्हां अनलिमिटेड ज़मीन तव्हां ख़रीद करे सघो था। जॾहिं हुन पाकिस्तान में अनलिमिटेड ज़मीन ख़रीद करण खां पोइ UAE में हिननि ज़मीन ख़रीद कई, दुबई में हिननि ज़मीन ख़रीद कई ऐं उतां ई हुननि खां कर्ज़ो वरितो। अॼु जॾहिं UAE हिननि खां पंहिंजो कर्ज़ो वापसि वठे थी त ही वरी चवनि था त असां सॼो भार अवाम जे मथां पेट्रोल महांगो करे पंहिंजूं ज़मीनूं बचाइण जे करे सॼो भार हिननि ग़रीबनि मज़दूरनि जे मथां उछलायो वियो आहे। असां हिन मुल्क में न PTI जी हुकूमत हुआ, न PPI जी हुकूमत हुआ, न नून लीग जी हुकूमत हुआ। हिन मुल्क में जंहिंजी हुकूमत आहे उन्हनि खे असां अपील था कयूं त हिन मज़दूरनि जी सिंध हुकूमत में कोटा रखो, सिंध असेंबलीअ में कोटा रखो, हिन मज़दूरनि जी वफ़ाक में कोटा रखो, हिन मज़दूरनि जी तव्हां जेको आहे सेनेट में कोटा रखो। मज़दूर जी ॻाल्हि मज़दूरी करे सघे थो। मज़दूर जी ॻाल्हि इहे सरमाएदार, इहे जागीरदार, इहे वॾेरा कोन कंदा। हिकिड़नि खे तव्हां 11 साल हुकूमत ॾिनी आहे, उन्हनि 11 साल हिन मुल्क खे लुटियो आहे। ॿिए इंतज़ार में आहिनि असांखे वारो ॾियो त हिन मुल्क खे असां लुटूं। या त तव्हां सरेआम पाण अचो या त हिन असेंबलियुनि में हिन ग़रीबनि मज़दूरनि ऐं हारियुनि खे वारो ॾियो। सा सलामत जिए सिंध, जिए मज़दूर इतिहाद। अवां मज़दूरनि जा कमेंट्स ॿुधा, उन्हनि चयो त ही रोज़ रोज़ पेट्रोल जेको बम किरायो थो वञे, इन सां असां गुरबत जी लकीर में अञा वधीक घिरंदा था वञूं। मजबूर आहियूं, बुकनि काटण ते मजबूर थी था पऊं। मौजूदा गवर्नमेंट जी पॉलिसी जी ख़बर नथी पए। कंहिं महिल पेट्रोल जेको आहे 26 रुपया लीटर चढ़े थो, कंहिं महिल 2 रुपया लहे थो, कंहिं महिल 6 रुपया चढ़े थो। जेके खाधे पीते जी शयूं आहिनि उन्हनि ते कंट्रोल कोन था कनि, रहंदो उहे वधंदियूं रहनि थियूं, जंहिंजे करे असीं जेको आहे गुरबत जी लकीर में घिरंदा वञूं था ऐं असांजा बच्चा बुकनि काटण ते मजबूर आहिनि। कैमरामैन नादर लंजवाणी सां गॾु शाहिद अबड़ो, मुंहिंजी सिंध न्यूज़ चैनल लाड़काणो।